वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तब्बत यदा अबी लहबिन व तब्ब मा अग़ना अन्हु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब वमरातुहु हम्मालतल हतब फी जीदिहा हब्लुम मिन मसद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सूरतुल लहब मक्के पाक में नाज़िल थी। 5 आयतूं 20 कलमा 81 हरफ इन सूरत जे अंदर आहिनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शुरू तो करियां सा नाले अल्लाह जे। निहायत मेहरबान रहम वारो आहे। तब्बत यदा अबी लहबिन व तब्ब भगा हथ अबू लहब जा ऐं हलाक थियो। मा अग़ना अन्हु मालुहु व मा कसब न टारियो उनखे माल उनजो ऐं न कमाई। सयस्ला नारन ज़ात लहब सिगो दाख़िल थींदो बाहि में जा ॼिभीअ वारी आहे। वमरातुहु हम्मालतल हतब ऐं ज़ाल संदसि जेका लॾ खणे थी काठिन जी। फी जीदिहा हब्लुम मिन मसद उनजे कंध में रसो हूंदो ख़ाबर वटियल जो। हिन सूरत शरीफ़ जो शान नुज़ूल बुखारी शरीफ़ ऐं मुस्लिम शरीफ़ में हिन तरह आहे त जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह पाक हुकुम करण फरमायो वअनज़िर अशीरतकल अक़रबीन। कुरान पाक जी आयत आहे सूरत शुअरा जे अंदर 19 पारो। तॾहिं हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबल सफ़ा ते चढ़ी बीठा ऐं या सबाहा जो आवाज़ ॾिनाऊं। उहो लफ़्ज़ अरब उन वक़्तु ॻाल्हाईंदा हुआ जॾहिं कंहिं ख़ौफ़ ऐं हिरास जो वक़्तु ॾिसंदा हुआ। उहा आवाज़ ॿुधी सभु नंढा वॾा डोड़ी आया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो जेकॾहिं मां अव्हां खे चवां त हिन जबल जे पुठियां हिकु जरार लश्कर अव्हां खे मारण लाइ काहींदो पियो अचे, जेकर अव्हां मूं ते एतबार करियो या न, तंहिं ते सभिनी यक ज़बान थी चयो त तूं सचो ऐं अमीन आहीं। असीं ज़रूरु तुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कंदासूं छो त तूं पंहिंजी सॼी उमिरि में कूड़ कॾहिं न ॻाल्हायो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला खां डिॼो ऐं मूंखे नबी करे ॼाणो, बुतनि जी पूॼा छॾे ॾियो। तॾहिं अबू लहब जो संदसि सो ताड़ीअ जो चाचो हो खेनि सख़्तु बदशत ॻाल्हाए चयो तब्बालक साइरल यौमिल हाज़ा जमाअतना। नऊज़ बिल्लाह शाल बर्बाद थी वञे तूं असांखे एतिरे लाइ गॾु कयो। तंहिं ते दरगाह अल्लाह ताला जे मां अबू लहब जे लाइ हिसाब तरह हीअ सूरत नाज़िल थी ऐं अबू लहब जी घरवारी उम्मी जमील उनजो बि कमु ई हूंदो हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईज़ाइण। छा कंदी जो हर रोज़ कंडनि जी भरी खणी पाण सबूरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते ते विछाए छॾींदी हुई। पाण सुबुह जी निमाज़ लाइ मस्जिद में तशरीफ़ फरमाईंदा हुआ त संदनि पेरनि मुबारकनि में उहे कंडा लॻंदा हुआ। उन बदबख़्त औरत खे बि हिन सूरत में पंहिंजे मुड़ुस सां गॾु अज़ाब जी बिशारत मिलियल आहे। फरमाए तब्बत यदा अबी लहबिन व तब्ब अबू लहब जा हथ वढिजनि छल हलाक में बर्बाद थी वञे। जंग बदर खां पोइ 7 ॾींहं अबू लहब खे अहिड़ो मर्ज़ वठी वियो जो हुन खां पंहिंजा परावा सभु बेज़ार थी विया।
सब बातें खाए से भजी वया त मतां वो मर्द उन्हनि खे बि विछड़ी वञे। अबू लहब उन मर्द में मरी वियो। 3 ॾींहं संदसि लाश पियो रहियो। बदबू सबबु को बि उन जे वेझो न पियो वञे। 3 ॾींहंनि खां पोइ मज़ूरनि खे मज़ूरी बासे चयऊं त हिन खे खॾ खणी करे नक बंदि करे संदसि लाश उन में उछलाए छॾियो। इहा आहे उन गुस्ताख जी सज़ा जंहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के गुस्ताखाना लफ़्ज़ ॻाल्हाया। अबू लहब जी आक़िबत अहिड़ी ख़राब थी इन करे जो अल्लाह ताला फरमायो तब्बत यदा अबी लहब व तब, यानी बयत अबू लहब जा हालाक थियनि। तंहिंमां मुराद ही आहे त हिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हथनि सां ॾाढा ईज़ा ॾिना हा। जीअं रूहुल मानी तफ़सीर में आहे जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिक दफ़े सऊक़ुल मजाज़ में इस्लाम जी दावत ॾेल वञी रहिया त अबू लहब खेनि पत्थर हणंदो पे वियो, जेका संदन पेर मुबारक ऐं बुकियूं रतो शाण थी पिया। जॾहिं त इंसान समूरा कम ॿिनि हथनि सां ई करे थो त हथ हालाक थिया त सॼो जिस्म बेकार थियो। उन करे अल्लाह ताला तब्बत यदा फरमायो त अबू लहब जिन हथनि सां तूं असांजे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईज़ा थो ॾिए ते हथ शाल तुंहिंजा हलाक ऐं बर्बाद थियनि। अल्लाह सां हिदायत अता फरमाए। तंहिंजे करे हिन हथनि सां कंहिंखे ईज़ाइणो न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून बिलिसानिही व यदिही। मुस्लमान उहो आहे जंहिंजे हथ ऐं ज़बान खां ॿिया मुस्लमान महफ़ूज़ रहनि, सलामत रहनि। अॼु मुस्लमान पंहिंजे हाल ते ॾिसूं त असांजे ज़बानुनि खां असांजे हथनि सां केतिरा माण्हू अमन में आहिनि या ईज़ाव में आहिनि। अल्लाह पाक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुश्मन खे हथनि जो ज़िक्र करणु फरमायो। शल तुंहिंजा 2 हथ हलाक थियनि, बर्बाद थियनि, बर्बाद थी वियो। मा अग़ना अन्हु मालुहु व मा कसब। अबू लहब खे हलाक थियण वक़्तु संदसि माल ऐं जेको सॼी ज़िंदगी में कमायई कुझु बि कम न आया। अबू लहब खे माल असबाब दुनिया ते फ़ख्रु आहे, सो यादि रखे त हुनखे अल्लाह ताला जे अज़ाब खां हुनखे छॾाए न सघंदा। केतिरो बि माल हुजे, अल्लाह जी पकड़ सख़्त आहे। बादशाह बदिजी विया, फांसीअ ते चढ़ी विया। जेका साॻी पुलिस फौज सलाम कंदी, सूट कंदी, इंतज़ार में बीहंदा हुआ, पर जॾहिं उन्हनि खे वरी साॻियो ई क़ैद कयो वियो त उन्हनि खे लाकब कयो, जेलनि में बंदि कयूं, फांसियूं ॾिनऊं। त अल्लाह जी पकड़ तमामु सख़्तु आहे। इंसान कंहिं शइ ते फ़ख्रु न करे, सभु कुझु पराओ आहे, पंहिंजो कुझु ई कोन्हे। ये जेका शइ ॾिनल आहे रब साईं जी आहे। पोइ थोरी ज़िंदगी आहे, चुटको आहे, पोइ जेको पाण संभाले करे हले। बाक़ी जेकॾहिं तकबर में अची वियो, फ़ख्र में अची वियो, पोइ दुनिया जे अंदरि जेको सीटियो आहे सटियो वियो आहे। चोटी अल्लाह पाक वण खे बि कोन ॾिनी आहे। तंहिंजे करे इंसान पाण में तकबर वारी सिफ़त न धारे, आजिज़ीअ वारी धारे। छो त इंसान पैदा ई मिटीअ मां थियल आहे, मिटीअ में आजिज़ी आहे। इन जे करे इन मिटीअ जी फज़ीलत आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं तकबर वॾाईअ खां बचाए। सयस्ला नारन ज़ात लहबिन व इम्राअतुहु हम्मालतल हतब। सिगो ई आख़िरत में मरण खां पोइ शोलनि ऐं ओलांभनि में उछलींदड़ बाहि दोज़ख जी में ॿरंदो। ईअं न त बसि दुनिया में हलाक थी वियो, बसि छुटी वियो, न। अल्लाह तो फरमाए जंहिं बाहि में शोला हूंदा, ओलांभा हूंदा, बाहि जी गजगोड़ थींदी आहे, अहिड़ी सख़्त बाहि में इहो अबू लहब पवंदो। फी जीदिहा हबलुम मिन मसद। दोज़ख में संदसि कंध में दोज़ख जो ज़ंजीर ऐं बाहि जो गंढ पयल हूंदो।
वो रसो हूंदो मज़बूत वटियल। ज़ंजीर खुद मशहूर मारूफ है, पर हम्मालतल हतब जी माना ता हबलुम मिन मसद ॾांहुं जल्द ज़हन डोड़ी वञे थो, छो त काठियूं कबियूं आहिनि त रसे सां ॿधी मज़बूत कंदा आहिनि। उन ई करे ज़ंजीर खे हबलुम मिन मसद रसे वटियल सां तशबीह ॾिनी वई आहे। जीअं अबू लहब जी औरत दुनिया में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ईज़ा रसाईअ लाइ काठियूं रसे में ॿधी खणी ईंदी हुई, तीअं आख़िरत में संदन गर्दन में रसो वटियल दोज़ख जो गटु पयल हूंदो। किन मुफ़स्सिरन हम्मालतल हतब जी मुराद चुगलखोर भी लिखी आहे, छो त अबू लहब जी औरत उम्मे जमीला चुगलखोर ऐं फताना भी हुई। अॼुकल्ह इहा भी शइ आम थी वई आहे। हितां जी ॻाल्हि वञी करे होॾे ॿुधाईंदा, होॾो जी ॻाल्हि ॿिए हंधि ॿुधाईंदा। चुगलखोरी करण भी वॾो गुनाह आहे। इन जे करे भी अल्लाह जी रहमत बंदि थी वेंदी आहे, कहत थींदो आहे। वाक़ियो मशहूर आहे, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में कहत थियो, पाणी बंदि थी वियो, बरसाति न पई पए। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम में वटि माण्हू पंहिंजे क़ौम जा आया त अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह साईं को रहमत जो मींहुं वसाए, तोखां पलाव सभु सड़ी विया। छो त पाणीअ जो बंदि थियण भी अज़ाब आहे ऐं हद खां पाणी वधी वञणु इहो भी अज़ाब आहे। तंहिंजे करे अल्लाह पाक खां हमेशह अमन ऐं राहत बरकत वारी शइ घुरिजे। के माण्हू सिर्फ़ु पाणी पाणी घुरंदा आहिनि, तंहिंजे करे पाणी ओतिरो जेको कम जो हुजे, बरकत वारो हुजे, रहमत वारो हुजे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम थियो त 70 माण्हू नेक वठी करे दुआ घुरो त पोइ बरसाति पवंदी। आया 70 माण्हू चूंडिजी, उन्हनि दुआ घुरी मींहुं कोन वठो। बनी इसराईलनि में टोक जी आदत हूंदी। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयूं त 70 माण्हू आया, दुआ थी, अञा बरसाति न पई। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम बारगाह इलाही में अर्ज़ कयो, या रब, ही त वरी माण्हू टोकूं था कनि, छा सबबु आहे? अल्लाह पाक फरमायो, इन 70 माण्हुनि में हिकिड़ो चुगलखोर आहे, इन जो इहो गुनाह आहे, इन जे करे तव्हांजी दुआ क़बूल नथी थिए। अंदाज़ो लायो, नेक साल 69, उन्हनि में नबी भी कलीमुल्लाह जो लक़ब रब सां कलाम कंदड़, पर उन जमात में उन दुआ घुरणनि में हिकिड़े गुनाह वारो माण्हू हुयो जेको चुगलखोरी कंदो हो। इन जे करे एतिरनि माण्हू नेकनि सालनि जी नबीअ जी दुआ क़बूल न पई पए। हाणे असां माण्हू अंदाज़ो लायूं त अॼोके मुस्लमाननि में असां में केतिरियूं कोताहियूं आहिनि। तंहिंजे करे पाण सुधारण जी कोशिशि कयूं, कूड़ खे छॾियूं, दगा खे छॾियूं, चुगलखोरीअ खे छॾियूं, पंहिंजे ज़बान खे, पंहिंजे दिलि खे गुनाहनि खां पाक रखूं, सॼे वजूद खे गुनाहनि खां पाक रखूं। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जलाल में अची करे चयो, फरमायो, जंहिं में इहो गुनाह आहे त महिरबानी करे उहो निकिरी वञे, तव्हां त अल्लाह जी रहमत वसे। बुख उञ ते जोर माण्हू परेशान आहिनि। हिकु दफ़ो ॿियो दफ़ो उन माण्हूअ जे दिलि में अचे पेशेमानी थी, दुआऊं घुरण लॻो, रब एतिरी उमिरि त मूंखे ख्वार न कयो आहे। हाणे एतिरा माण्हू बि थिया आहिनि। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुदि आहे, जेकॾहिं मां हाणे ॿाहिरि निकिरंदुमि त मूं ते रुसवाई थींदी, ख्वारी थींदी। रब तूं राहिमीन आहे, सत्तार आहे, ऐबनि खे ढकींदड़ आहे, मूंखे माफ़ करणु फरमाए, माफ़ करणु फरमाए। दिल में अल्लाह पाक सां सुलह कयईं, छा कयईं, सची तौबा कयईं। अल्लाह तबारक व तआला उन जे तौबा खे क़बूल करणु फरमायो। बरसाति वसणु शुरू थी वई। साॻाई माण्हू वरी मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवण लॻा, मूसा अॻुणे हूअ ॻाल्हि कयई, वरी हाणे हीअ ॻाल्हि कयई, उहो माण्हू बि कोन निकितो ऐं वरी बरसाति बि पई। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक खे पुकारियो, रब
अल्लाह पाक फरमायो, हे मूसा उन मूंसां ठाह कयो, तौबा कयईं, सची तौबा कयईं, गिड़गिड़ायईं, आहुज़ारी कयईं, मां उन जे गुनाह खे माफ़ कयो, इन जे करे बरसात वसाई। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो, या रब भला उहो ॾिस त कहिड़ो माण्हू आहे। अल्लाह पाक फरमायो, जंहिं कम खां मां हलियो आहे इंसाननि खे, वरी उहो कमु मां कयां, तंहिंजे करे मां बि इहा चुगली न हणंदुमि जो तोखे दसियां त फलाणो माण्हू उहो हुयो। बसि उन सची तौबा कई, मां सां सुलह कयईं, ठाह कयईं, मां उनखे माफ़ करे छॾियो। त मुंहिंजा मुस्लमान भाइरो भेनरियूं, अल्लाह पाक जो रहम एॾो आहे, छड़ो कान्हे जे घुरण जी देरि आहे, अचण जी देरि आहे, दिलि में पिशेमान थियण जी देरि आहे। रब जी रहमत तमामु वेझी आहे, क़रीब मिनल मुहसिनीन। ऐं अल्लाह जी रहमत कावड़ खां आगराई कंदी आहे। रब जे गज़ब खां, कावड़ खां, कहर खां अल्लाह जी रहमत जेकी आहे त उहा आगराई करे वेंदी आहे। तंहिंजे करे इंसान हमेशह अल्लाह जे रहमत में उमेद रखे, ख़ौफ़ धारे, गुनाहनि खे छॾे, सची तौबा करे। दुआ आहे अल्लाह पाक मूंखे तव्हांखे जमी मुस्लमाननि खे रब साईं गुनाहनि खां बचाए, जेके बि नंढा वॾा गुनाह सगीरा कबीरा आहिनि, ज़ाहिरी आहिनि, मख़फ़ी आहिनि, अल्लाह साईं पनाह में रखण फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सची मोहब्बत अक़ीदत रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सहाबा किराम अहल बैत इज़ाम सां सची मोहब्बत अल्लाह पाक अता करण फरमाए। आमीन। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।